लकी वेझो बाहि लॻण सबबि 5 घर सड़ी रखी विया आहिनि। ख़बरवास शेयर कई पिया। लकी वेझो बाहि लॻण सबबि 5 घर सड़ी रखी विया आहिनि। ॻोठ सामाणू में 5 घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि बहराम दरिया ख़ान, शाह मोहम्मद ऐं शमन जा घर सड़ी विया। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी रखी वियो आहे। लकी वेझो बाहि लॻण सबबि 5 घर सड़ी रखी विया आहिनि। ॻोठ सामाणू में 5 घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि बहराम दरिया ख़ान, शाह मोहम्मद ऐं शमन जा घर सड़ी रखी विया आहिनि। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी रखी वियो आहे। ख़बरवास सां शेयर कई पिया। लकी वेझो बाहि लॻण सबबि 5 घर सड़ी रखी विया आहिनि। ॻोठ सामाणू में 5 घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि बहराम दरिया ख़ान, शाह मोहम्मद ऐं शमन जा घर सड़ी विया। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी रखी वियो आहे। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी रखी वियो आहे। लकी वेझो बाहि लॻण सबबि 5 घर सड़ी रखी विया आहिनि। ॻोठ सामाणू में 5 घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि बहराम दरिया ख़ान, शाह मोहम्मद ऐं शमन जा घर सड़ी रखी विया। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी रखी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं गोगीराम खां। जी गोगीराम, बाहि बाक़ी बाबति आगाह कजो। जी बिल्कुल लकी गुलाम शाह जे कच्चे जे ॻोठ सामाणो ईंदड़ में चुल्ह जी चिणग मां उथल बाहि 5 घरनि खे वकोड़े वई। ॻोठाणनि जी पंहिंजी मदद पाण तहत बाहि विछाइण में मसरूफ़। मुतासिरनि में दरिया ख़ान, बहराम नज़र मोहम्मद, शाह मोहम्मद ऐं शमन ईंदड़ जा घर शामिल आहिनि। सड़ी रखी विया आहिनि। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे। लखनि रुपयनि जो अनाज ऐं ॿियो सामान सड़ी रखी वियो आहे। फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। ज़िले इंतिज़ामिया थोरे वस वारनि खां मदद जी अपील कई आहे। जी महिरबानी गोगीराम तफ़सीलनि जे लाइ।